जोड़ हिकु अमल जो नालो आहे जंहिंखे अंग्रेज़ीअ में एडिशन चइबो आहे ऐं वाधू हिकु निशानी जो नालो आहे जंहिंखे अंग्रेज़ीअ में प्लस चइबो आहे। हिते जेके ही ॿई अमल आहिनि से जोड़ जा अमल आहिनि। हिकिड़े में ॿई वाधू जा अदद आहिनि ऐं ॿिए में वरी ॿई काटू जा अदद आहिनि। हाणे काटू 15 उन में जेकॾहिं काटू 12 जोड़ कंदासूं त जवाब काटू 27 ईंदो। साॻी तरह सां जेकॾहिं वाधू 15 में वाधू 12 खे जोड़ कंदासूं त जवाब 27 ईंदो। हिकिड़ी सूरत में जेको आहे हिन में वाधू जी निशानी अॻियां जेकॾहिं हूंदी आहे त ॾिबी कोन्हे, जेकॾहिं ॾिबी आहे तॾहिं बि ठीकु आहे, जेकॾहिं का निशानी अॻियां न आहे त उहा वाधू जी निशानी सम्झी वेंदी आहे। त हिते 15 वाधू जा आहिनि ऐं 12 जा वाधू जा आहिनि। इहे जोड़ जॾहिं कयासीं त 27 बि वाधू जो जवाब आयो। ऐं ॿी रक़म में काटू जा आहिनि 15 ऐं काटू जा आहिनि 12। इन्हनि खे जोड़ करणो आहे त हाणे काटू जे 15 खे जॾहिं काटू जे 12 सां जोड़ कयोसीं त जवाब काटू 27 आयो। हीउ जेको अमल आहे ॿिन्ही सूरतुनि में ही ॿई जोड़ जा अमल आहिनि। तंहिं करे हिन खे तव्हां सम्झी वठो त पोइ वरी अलॻि तव्हांखे कट जो अमल बि सेखारींदुसि। हीउ जेको आहे जोड़ जो अमल आहे।